रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 9 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क पंजडाई हिकु पार्ट 4 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भले भली कार पारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.1 जो क्वेश्चन नंबर 3 पढ़ी रहा हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 2 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 3 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त 21x² - 14x एंड 3x² - 5x + 2। हाणे छा करिणो आहे असांखे हिते हिननि ॿिन्ही पॉलिनॉमियल जी एलसीएम फाइंड आउट करणी आहे फैक्टराइजेशन मेथड जे थ्रू। ठीकु आहे ॿारो। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। हाणे एलसीएम फाइंड आउट करण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे, असां पहिरियां छा कंदासीं, पहिरियां हिकिड़ी एक्सप्रेशन जा जुज़ा मालूम करे वेंदासीं, पोइ ॿी एक्सप्रेशन जा जुज़ा मालूम कंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ उन जे लाइ असां पहिरियां लिखी था वञूं त 21x² - 14x। ॿारो हाणे असां हिन जा जुज़ा मालूम करण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो ॿारो तवजो ॾियो, हाणे हिन ते a² - b² जो फार्मूला अप्लाई थी वेंदो न? बिल्कुलु बि न, छाकाणि त अहिड़ो को नंबर कोन्हे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां त मूंखे 14x ॾे या वरी 21x² ॾे। त पोइ हाणे असीं छा करियूं, ॾिसो असां हाणे हिन ॿिन्ही टर्मनि मां कॉमन कढण जी कोशिशि कंदासीं। सही आहे, हिते बि x पियो आहे, हिते बि x पियो आहे। हाणे हिन ते बि 7 जी टेबल वेंदी? जी हा बिल्कुलु हा। हिन ते बि वेंदी? जी हा बिल्कुलु वेंदी। 2 दफ़ा 14 ते। त पोइ हाणे असां लिखंदासीं इज़ इक्वल टू 7x कॉमन निकिरी आयो, भई अंदरि छा बचंदो? अंदरि बचंदो 3x। ठीकु आहे ॿारो। ऐं हिते छा बचंदो? हिते बचंदो 2। यानी हाणे हिते 21x² - 14x जा 2 जुज़ा निकिता, हिकिड़ो निकितो 7x, ॿियो निकितो 3x - 2। हाणे असां छा कंदासीं त 3x² - 5x + 2 जा जुज़ा मालूम करण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त हाणे हिन जा जुज़ा असां कहिड़े नमूने सां कढंदासीं, हिन जा जुज़ा असां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत कढी वेंदासीं। त पोइ इहो हाणे कीअं थींदो? इहो थींदो त इज़ इक्वल टू 3x² - 3x - 2x + 2। हाणे पहिरियां जेकी 2 टर्म पिया आहिनि उन जे अंदरि कॉमन तव्हांखे छा नज़र अची रहियो आहे? हिते बि 3x आहे, हिते बि 3x आहे, यानी 3x कॉमन निकिरी ईंदो। बाक़ी अंदरि छा बचंदो? अंदरि बचंदो हिते x - 1। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते तवजो ॾियो, हिते बि 2 पियो आहे, हिते बि 2 पियो आहे, त पोइ -2 कॉमन निकिरी ईंदो, अंदरि छा बचंदो? x - 1। हाणे हिन जा जुज़ा कहिड़ा निकिता? हिकिड़ो जुज़ो निकितो 3x - 2, ॿियो जुज़ो छा निकितो? x - 1। ॾिसो ॿारो, हाणे एलसीएम छाजे बराबरि हूंदी आहे? एलसीएम बराबरि हूंदी आहे कॉमन फैक्टर्स इनटू नॉन कॉमन फैक्टर्स। त पोइ हाणे हिते कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि? हिते ॾिसो पियो आहे 3x - 2, हिते पियो आहे 3x - 2। त पोइ हाणे असां उहो हिते रखी वेंदासीं, थी वियो त 3x - 2। हाणे इन खां पोइ इन सां ज़रब में ॾेई वेंदासीं नॉन कॉमन फैक्टर। नॉन कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि? हिकिड़ो पियो आहे 7x ऐं ॿियो घणो पियो आहे? x - 1। त पोइ पहिरियां असां रखूं था x - 1 ऐं आख़िर में रखूं था 7x। त पोइ इहा छाजे बराबरि थी वई? इहा बराबरि थी इज़ इक्वल टू 7x × x - 1 × 3x - 2। हाणे इहो छा थी वियो असांजो? इहो थी वियो असांजो आंसर, यानी इहा असांजी एलसीएम निकिरी आई। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको ही चोथों नंबर पार्ट आहे ॿारो, इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। हाणे हिते बि ईअं थींदो, पहिरियां तव्हां हिन पॉलिनॉमियल जा जुज़ा निकिरनि था त जुज़ा कढी वेंदो, साॻी तरीक़े सां वरी पोइ तव्हां हिन पॉलिनॉमियल जा जुज़ा कढी वेंदो, पोइ तव्हां ॾिसो इन्हनि जे विच में कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि, नॉन कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि। त एलसीएम वारो फार्मूला अप्लाई करे तव्हां हिन जा जुज़ा कढी वेंदो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हीउ जेको 5 नंबर पार्ट आहे इहो बि तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। मां हींअर 6 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। x² - y², x³ - y³ एंड x⁴ + x² y² + y4। ॿारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे? असांखे हिन जी एलसीएम फाइंड आउट करणी आहे, पर कहिड़े मेथड जे थ्रू? फैक्टराइजेशन मेथड जे थ्रू। ठीकु आहे ॿारो। हाणे उन जे लाइ असां सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में ॿारो हाणे छा कंदासीं? असां 1/1
जी जी असांखे टे पोलिनॉमियल गिवन आहिनि उन्हनि जा जुज़ा फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। हाणे सभ खां पहिरियां मां एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर जा जुज़ा मालूम करण जी कोशिशि कयां थो। हाणे हिते असां वटि आहे एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर। हाणे ॾिसो ॿारो, हाणे हिन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हिन ते ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई थींदो। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे हिते हिन जा जुज़ा कहिड़ा थी वेंदा, हिन जा जुज़ा थी वेंदा इज़ इक्वल टू हिकिड़ो जुज़ो निकितो एक्स प्लस वाई, ॿियो जुज़ो निकितो एक्स माइनस वाई। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां उन खां बाद में हाणे असां वटि ॿी पोलिनॉमियल पियल आहे एक्स क्यूब माइनस वाई क्यूब। ठीकु आहे ॿारो, हाणे हिते हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, ॾिसो ॿारो, हाणे हिन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो, हिन ते फार्मूला अप्लाई थी वेंदो ए क्यूब माइनस बी क्यूब इज़ इक्वल टू ए माइनस बी इंटू ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर। त इहो फार्मूला हिन ते अप्लाई थी वेंदो। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं थींदा, हिन जा जुज़ा थी वेंदा त हाणे हिते थींदो त एक्स माइनस वाई इंटू एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस वाई स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे ॿारो असां वटि कहिड़ो वीचार बचियो, हाणे असां वटि बचियो एक्स रेज़्ड 4 प्लस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई रेज़्ड 4। ठीकु आहे ॿारो, हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां मां छा कंदुसि, लिखंदुसि इज़ इक्वल टू, हाणे अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे एक्स रेज़्ड 4 ॾे, जी हा बिल्कुलु आहे। त हिते थींदो त एक्स स्क्वायर होल स्क्वायर, हिते ईंदो प्लस, हाणे हिते ही एक्स स्क्वायर वाई स्क्वायर सेम थी वियो। लास्ट में अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां मूंखे वाई रेज़्ड 4 ॾे, जी हा बिल्कुलु आहे। पोइ हिते थींदो त वाई स्क्वायर होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, हाणे तवजो ॾियो, ॾिसो हिते मां ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर जो फार्मूला अप्लाई करे सघां थो, न बिल्कुलु बि न। छो, छाकाणि त हिते असांखे एक्स स्क्वायर वाई स्क्वायर जो हिकिड़ो त टर्म पियो आहे, ॿियो हिन सां बि हुजे हा, यानी हिते हुजे हा 2x स्क्वायर वाई स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे छा कयूं, हाणे ॾिसो असां ईअं कंदासीं त हिन में एक्स स्क्वायर वाई स्क्वायर जोड़ बि करे वेंदासीं ऐं कट बि करे वेंदासीं, त जीअं इन जा जुज़ा निकिरी सघनि। ठीकु आहे ॿारो, त पोइ असां लिखंदासीं त बाय एडिंग एंड सबट्रैक्टिंग एक्स स्क्वायर वाई स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे ॾिसो त पोइ हाणे इहो सम थींदो त इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर होल स्क्वायर प्लस, हाणे तवजो ॾियो, ॾिसो एक्स स्क्वायर वाई स्क्वायर जो असां वटि हिकिड़ो अॻे हुयो, त ॿियो हाणे हिन में असां छा कंदासीं, जोड़ कंदासीं, त पोइ एक्स स्क्वायर वाई स्क्वायर जा घणा थी वेंदा, 2 थी वेंदा। त पोइ थियो त 2x स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई स्क्वायर होल स्क्वायर, ऐं लास्ट में असां वटि छा पियो आहे त माइनस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॾिसो हाणे हिन ते फार्मूला कहिड़ो अप्लाई थी वियो, ए जी जेका वैल्यू आहे उहा एक्स स्क्वायर ऐं बी जी वैल्यू आहे वाई स्क्वायर, यानी ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर वारो फार्मूला हिन ते अप्लाई थी वियो। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर होल स्क्वायर, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते तवजो ॾियो त एक्स स्क्वायर वाई स्क्वायर खे मां लिखी सघां थो त एक्स वाई होल स्क्वायर, पर ॿारो हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो त ए छाजे बराबरि थी वियो, एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर जे, ऐं बी छाजे बराबरि थी वियो, एक्स वाई जे। त पोइ हाणे हिन ते असां कहिड़ो फार्मूला आणींदासीं, हिते फार्मूला आणींदासीं त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला। त पोइ हिते असां लिखंदासीं त एज वी नो दैट ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर छाजे बराबरि हूंदो आहे, ए प्लस बी इंटू ए माइनस बी। जीअं त ॿारो ॾिसो हिते ए जी वैल्यू घणी आहे, मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, असां वटि ए जी वैल्यू पई आहे एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर, त हिते आहे ए प्लस बी, त पोइ थींदो त इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर प्लस एक्स वाई। ठीकु आहे, त ज़र्ब में अची वेंदो ए माइनस बी, त एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर माइनस एक्स वाई, अहिड़े तरीक़े सां। हाणे एलसीएम जो फार्मूला छा आहे असां वटि, त एलसीएम इज़ इक्वल टू कॉमन फैक्टर्स इंटू
नॉन कॉमन फैक्टर्स। ठीक है बारो, अड़े तरीके से तो पोए हाणे छा थींदो त एलसीएम इज इक्वल टू पहिरियां ॾिसो था कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि। हाणे हिते असां वटि एक्स प्लस वाई पियो आहे, ठीक है बारो, तो हिते एक्स प्लस वाई पियो आहे न, बिल्कुलु बि न। हाणे टिनी में जेकी कॉमन हूंदा उहे ॾिसंदासीं। हिते पियो आहे एक्स माइनस वाई, हिते पियो आहे एक्स माइनस वाई, ऐं उहो वरी हेठि कोन्हे को। तो पोइ बारो ॾिसूं, हाणे हिन में को बि कॉमन फैक्टर न पियो आहे हिन टिनी जे अंदरि। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां असां 1 बाय 1 सभु लिखी वेंदासीं फैक्टर जेके बि आहिनि। तो पोइ हाणे थींदो त पहिरियां असां लिखंदासीं त एक्स प्लस वाई, ठीक है, इहो हिकु दफ़ो ईंदो, वरी ईंदो एक्स माइनस वाई, ठीक है बारो, इहे अची विया पहिरें जा। हाणे वरी जेका असां वटि ॿी पॉलिनॉमियल आहे उनजा कहिड़ा जुज़ा आहिनि एक्स माइनस वाई, उहो त अची वियो आहे। बाक़ी हिन जो कहिड़ो बचो एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस वाई स्क्वायर। त पोइ इहो लिखी था वञूं त एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस वाई स्क्वायर। साॻी तरीक़े सां हाणे असां टी पॉलिनॉमियल लाहींदासीं, उनजा जुज़ा कहिड़ा पिया आहिनि एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर। हाणे इहो अची वियो आहे, किथे आहे, हीउ पियो आहे एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर ऐं प्लस एक्स वाई, हीउ जो अची वियो आहे। ठीक है बारो, हाणे त पोइ छा कंदासीं, हिते बाक़ी छा बचो, असां वटि बचो एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर एंड माइनस एक्स वाई। त पोइ असां हिनखे लिखी सघूं था रीअरेंज करे त एक्स स्क्वायर माइनस एक्स वाई प्लस वाई स्क्वायर। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो, इहा असांजी एलसीएम निकिरी आई, इहो असांजो थी वियो आंसर। ठीक है बारो, हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे त ॿ भेरा जेकॾहिं जेकी ॿ पॉलिनॉमियल आहिनि न, उन्हनि जे अंदरि जेकॾहिं को कॉमन जुज़ो आहे, मथे बि पियल आहे हेठि बि पियल आहे, त पोइ असां उहो हिकु दफ़ा रखंदासीं जीअं असां हिते करे आया आहियूं। ॾिसो, न त हूअं ते हिकिड़ो एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस वाई स्क्वायर जो हिकिड़ो हिते पियो आहे, ॿियो हिते हेठि पियो आहे, पर असां घणा दफ़ा रखियो आहे, असां हिकु दफ़ा रखियो आहे। त इहा ॻाल्हि तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी पवंदी। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।